दादू मां वाक़ई अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है। हुबदार अली बबर दादू आलम रूहानी तहरीक अंजुमन सरफरोशान इस्लाम पाकिस्तान के तरफ़ां दादू में सीनियर ज़ाकिर साईं निज़ामुद्दीन चन्ना के घर में सालियानी महफ़िल मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम मुनक़िद किया वियो। महफ़िल मिलाद में अमीर दादू कामरान मलिक साफ़ी हुबदार बबर सिगा प्यारो स्टेशन के जनरल सेक्रेटरी अब्दुल रज़ाक पहवर अब्दुल करीम जमाली बशीर चांडियो अब्दुल कादिर चन्ना फ़हीम लांगा साकिब चन्ना नूर नबी सोलंकी समेत मुख़्तलिफ़ मकातिब फ़िक्र जा मानू शरीक थिया। अमीर दादू कामरान मलिक ख़िताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी कायनात लाइ रहमत बणिजी तशरीफ़ लाया। दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी लाइ ज़रूरी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायल रस्ते ते हलिजे। अंजुमन सरफरोशान इस्लाम जो पैगाम आहे त नमाज़ क़ाइमु करियो, कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ो ऐं दिलि जी धड़कनुनि सां हर वक़्तु अल्लाह खे यादि करियो ऐं पंहिंजा दिल नूर सां मुनवर करियो। आख़िर में सरज़मीन पाकिस्तान जी अमन ऐं सलामती ऐं इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ दुआऊं घुरियूं वयूं।